नाज़रीन, बलोचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। कोयटा, चमन, किला, अब्दुल्ला, ज़ियारत ऐं ॿियनि इलाइक़नि में गड़े सां तेज़ बरसात बाद ॿोॾि वारी सूरतहाल आहे। होॾां हरनाई, चमन, किलात, सोराब ऐं ॿियनि इलाइक़नि में तूफ़ानी वसकारे बाद रोड रस्ता बंदि थी विया आहिनि ऐं केतिरियूं ई गाॾियूं वहिकिरे में लुढ़ी वयूं आहिनि। ॿिए तरफ़ बोलान ऐं बाजोड़ में खिवण किरण ऐं हिक घर जी छित किरण जे वाक़िअनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 5 माण्हू फ़ौत थी विया आहिनि। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। कोयटा, चमन, किला, अब्दुल्ला, ज़ियारत ऐं ॿियनि इलाइक़नि में गड़े सां तेज़ बरसात बाद ॿोॾि वारी सूरतहाल आहे। होॾां हरनाई, चमन, किलात, सोराब ऐं ॿियनि इलाइक़नि में तूफ़ानी वसकारे बाद रोड रस्ता बंदि थी विया आहिनि ऐं केतिरियूं ई गाॾियूं वहिकिरे में लुढ़ी वयूं आहिनि। ॿिए तरफ़ बोलान ऐं बाजोड़ में खिवण किरण ऐं हिक घर जी छित किरण जे वाक़िअनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत 5 माण्हू फ़ौत बि थी विया आहिनि।